इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। दोस्तान मोहतरम, अज़ीज़ान मुहतशम, करीम रब जा बेपाया एहसान थोरा जंहिं मदीने वारे साईं जी मोहब्बत वारी ये महफिल नसीब फरमाई आहे। अल्लाह जा अणगणिया एहसान आहिनि जंहिं पंहिंजे नबीअ जे ज़िक्र वारी महफिल नसीब फरमाई आहे ऐं नबी साईं जे दोस्तन जे ज़िक्र वारी महफिल नसीब फरमाई आहे। चओ सुभान अल्लाह। थकल न थियो, महिरबानी कयो, कुछ सुझाव ॾियो। सूरत तौबा आयत नंबर 40 जो कुछ हिस्सो मूं पंहिंजे खुतबे में तिलावत कयो। इन सगोरी आयत जे अंदर रब करीम मदीने वारे साईं जे एक सफर ऐं नबी करीम जे एक दोस्त जो जिक्र फरमायो। तव्हांखे ख़बर आहे त जमात सानी जो महीनो इस्लामी महीननि में हे 6हों महीनो जमात सानी जो। जमात आखिर भी सॾींदा आहिनि, जमात सानी भी सॾींदा आहिनि। हिन महीने जो ताल्लुक मदीने वारे साईं जे यार यारे गार यारे मज़ार हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां। सो मदीने वारे साईं जे इन यार जो ज़िक्र, मदीने वारे साईं जे इन दोस्त जो ज़िक्र ऐं मदीने वारे साईं जेको मक्के खां हिजरत फरमाए मदीने ॾे सफ़र फरमायो हुयो, उन सफ़र जो ज़िक्र हिन आयत में अल्लाह ताला फरमायो। चओ सुभान अल्लाह। सफ़र तूं बि कयूं, तूं बि करीं थो, मां बि सफ़र कयां थो। असांजा बि सफ़र खोड़ थियनि था। असांजा सफ़र दुनिया वास्ते थींदा आहिनि, दुनियावी मामलात जे वास्ते थींदा आहिनि। कॾहिं सफ़र यारनि जे करे थींदा आहिनि, कॾहिं सफ़र कंहिं मजबूरी जे करे थींदा आहिनि, कॾहिं सफ़र कंहिं मुश्किलात जी वजह सां थींदो आहे, कॾहिं सफ़र ज़रूरत जे तहत कयो वेंदो आहे, कॾहिं सफ़र शौक़ जे वास्ते कयो वेंदो आहे। पर कुर्बान वञा हिन सफ़र तां जंहिं सफ़र खे मदीने वारे साईं इख्तियार कयो। दुनिया में को बि अहिड़ो सफ़र नथो नज़र अचे जेको हिन सफ़र जहिड़ो थी सघे। ध्यान मुॾे कयो, तव्हांखे ॻाल्हि सम्झाइणी आहे। तकरीर में हिकिड़ो नसीहतनि जे तौर ते थोरो मुंहिंजी नसीहत सम्झो त तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। जॾहिं माण्हू सफ़र करे थो त या त मुश्किलात जे करे थो करे, का ज़रूरत आहे, का मुश्किल आहे, का हाजत आहे, का परेशानी आहे, कॾहिं माइटनि सां, कॾहिं यारनि सां, कॾहिं दोस्तनि सां, कॾहिं तफ़रीह जे तौर ते सफ़र करे थो, कॾहिं कंहिं मुश्किल जे तौर ते सफ़र करे थो। ही जेको सफ़र थियो न का मुश्किल आहे, न का परेशानी आहे, न का ज़रूरत आहे, न हाजत आहे, पर हे सफ़र ख़ालिस अल्लाह जे हुक्म तहत सफ़र। ऐं अजीब सफ़र आहे जो हिन सफ़र के करण जे लाइ अल्लाह पंहिंजे हबीब खे हुक्म ॾिनो ऐं मदीने वारे पंहिंजे आशिकनि खे हुक्म ॾिनो। इंसान जंहिं ज़मीन ते रहंदो आहे, जंहिं शहर में रहंदो आहे, जंहिं ॻोठ में रहंदो आहे, उन जी दीवारुनि सां इंसान जी मोहब्बत थी पवंदी आहे, घिटियुनि सां मोहब्बत थी वेंदी आहे, माण्हुनि सां अजीब उल्फत थी वेंदी आहे। तव्हां दुनिया जी कंहिं बि कुंड ते वञो, को अजरक वारो सिंधी टोपी वारो ॾिसंदो, तव्हांजी दिलि सट खाईंदी त यार सिंधी आहे।
सिर्फ जमीन ते के जमीन जे टुकड़े ते रहण सा उन जमीन सा जेका लग ऐं लागापो मोहब्बत ऐं उल्फत थे थी उहा मरण घड़ीअ ताईं माण्हू पंहिंजी दिलि मां नथो कढी सघे। वरी जेकॾहिं उन ज़मीन ते पंहिंजो कुझु ठाहे माण्हू पंहिंजे हथनि सां पंहिंजी मेहनत मुशक्क़त सां हिकिड़ो घरड़ो ठाहे थो, उहो घर वॾनि वॾनि बंगलनि खां वधीक उन सां माण्हू जी मोहबत थी वञे। भली झूपड़ो हुजे, हिकिड़ी कखाई झूपड़ी हुजे, माण्हू जी उन सां दिलि थी वेंदी आहे। इहो इंसानी फितरत जी तक़ाज़ा आहे, इंसानी फितरत आहे त इंसान जंहिं शख्स सां गॾु रहंदो, जंहिं ज़ात सां गॾु रहंदो, बल्कि जंहिं जानवर सां गॾु रहंदो उन जानवर सां मोहबत थी वेंदी आहे। कंहिं वण सां गॾु हूंदो उन वण सां मोहबत थी वेंदी आहे, कंहिं घर सां हूंदो उन घर सां मोहबत थी वेंदी आहे। इहा इंसानी तक़ाज़ा आहे, इंसानी ज़हनियत आहे। जॾहिं मदीने वारे ताजदार खे अल्लाह हुकुम फरमायो त मको छॾियो मदीने हलो, असहाबनि जूं मिल्कियतूं हुयूं, को घटि माण्हू पैसे ॾोकड़ में न हा। जॾहिं मदीने वारे साईं जो हुकुम मिलियो त अबू बकर, उहो अबू बकर हुआ जेको मक्के जे ताजरनि जो सरदार हुआ। हाणे घोटकी शहर में हिकिड़ो कारोबारी माण्हू, पर उन्हनि कारोबारनि में तव्हां ॾिसो त को वॾो कारोबारी आहे, तव्हां सम्झंदो त हिन शहर जो वॾो ताजिर इहो आहे। अबू बकर सिद्दीक मक्के शहर जे वॾनि ताजिरनि मां हिकिड़ो ताजिर हुयो, जंहिंजा सफ़र जा सामान, जंहिंजे तिजारत जा सामान 100-500 उठनि ते शाम, यमन ऐं ईरान खां मक्के ऐं हिजाज़ ॾे ईंदा हुया। एॾो वॾो ताजिर हो। इहे वॾा वॾा ताजिर, वॾा वॾा तवंगर, जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी मके में गुज़ारी, दोस्त उते, यार उते, भाइर उते, माइट उते, रिश्ता उते, अज़ीज़ उते, दिल जी कुराबत उते, दिल जो ताल्लुक उते। हुकुम मिले थो त हाणे मक्को छॾियो हलो मदीनो। कमाल मोहब्बत आहे, कमाल चाहत जो मिसाल आहे, कमाल उल्फत जो मिसाल आहे, जो कंहिं असहाबी ईअं न चयो त या रसूल अल्लाह, ज़ाल बि वेठी आहे, घर बि आहे, बच्चा बि न, छॾे मां कीअं हलां। कंहिं मेह न कयो, कंहिं मुंहुं न मटियो, कंहिं इनकार न कयो। जॾहिं हुकुम मिलियो, जोक दर जोक, काफ़िला दर काफ़िला, लश्कर दर लश्कर मक्के खे छॾे मदीने ॾे उसिया। जेॾी महिल आख़िरी मदीने वारे साईं जी ज़ात निकिती मक्के मां, त मक्के जा काफ़र महबूब जे चौतरफ़ बीठा, घर खे घेरो करे, त इन मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शहीद कंदासीं। तीर बहा, तलवारूं बि हुयूं, नेज़ा भाला बि हुया। पंहिंजे काफ़िले, पंहिंजे ॻोठ जा, पंहिंजे शहर जा, पंहिंजी क़ौम जा, पंहिंजे कबीले जा वॾे में वॾा पहलवान हा, वॾे में वॾा निशानेबाज़ हा, वॾे में वॾा जोधा हुया। जेॾी महिल महबूबन करीमन जे घर खे घेरो करे बीठा, त मदीने वारे साईं पंहिंजे बिस्तरे ते हज़रत मौलाए काइनात खे सुम्हारियो। ध्यानु मूं ॾे कयो, मां तव्हांखे ॾाढी भली ॻाल्हि सम्झाइण वारो। पंहिंजे बिस्तरे ते हज़रत हैदर कर्रार, हज़रत मौला अली शेर खुदा खे सुम्हारियनि। फरमाइनि त मां वञा थो मदीने, मुंहिंजो सामान हिते रखियलु आहे, इहो मके में फिलाणे 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 माण्हू जी अमानत आहे, सुभाणे ॾेई अचिजांइ। अमानत ॾेई पोइ मोटी मदीने अचिजांइ। कमाल इहो थियो जो हज़रत अली ईअं न चयो त या रसूल अल्लाह तुंहिंजे बिस्तरे ते थो सुम्हां, दुश्मन दर ते बीठा आहिनि, तव्हां वेंदो मूंखे मारे न विझनि, मूंखे शहीद न करे विझनि। न, हज़रत अली फरमायो या रसूल अल्लाह, हीअ जान त हिकिड़ी आहे, जे किरोड़ हुजनि जानियूं, मुंहिंजा जानिब तो तां सभु लखवार कयां सदके।
या रसूल अल्लाह ये हिकड़ी जान आहे 100 जानियूं हुजनि तो तुंहिंजे नाले ते घोर करे छॾे। हज़रत हैदर करार पंहिंजे सिर जो न सोचो, जान जो न सोचो, बल्कि हज़रत मौलाए कायनात जी सीरत निगारनि हिकिड़ो अजीब वाक़ियो लिखियो आहे। पुछंसि हज़रत हैदर करार खां, हज़रत मौलाए कायनात खां, के माण्हू पुछो साईं भला निंड कॾहिं का सुठी कयई कॾहिं सॼी ज़िंदगी में? हज़रत शेर ख़ुदा फरमाया हाओ, हिकिड़ो दफ़ो मूं सॼी ज़िंदगी में भली निंड कई आहे। पुछनि साईं कहिड़ी? साईं फरमाया जंहिं राति मदीने वारे फरमाया न मुंहिंजे बिस्तरे ते सुम, उहा राति मुंहिंजी वॾी करार वारी राति हुई। मूंखे हर दम हर वक़्त ख़ौफ़ हूंदो आहे मतां अल्लाह जो सॾु थी वञे, मतां को फर्ज़ रहिजी वञे, मतां मुंहिंजी हीअ घड़ी ख़तम न थी वञे। पर जॾहिं मदीने वारे पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारियो न, मूंखे यकीन हो त मां सुबुह जो उथंदुसि ऐं मूंखे केरु बि कुझु न चई सघंदो। सुकून वारी मां निंड सुबुसि। सुभान अल्लाह। मदीने वारा साईं जेॾीमहिल ॿाहिरि निकिता, तव्हां सभिनी इहो वाक़ियो सॼो ॿुधो आहे। जेॾीमहिल महबूब ॿाहिरि निकिता त हज़रत अबू बकर सिद्दीक़ महबूब जे इंतज़ार में अॻे में बीठो आहे। जेॾीमहिल अॻिते हलिया त हिकु गार में, गारे सौर में 3 ॾींहं 3 रातियूं मदीने वारा साईं अचे, आरामी थिया, उते अचे रहिया। इन सफ़र जी, इन घड़ी, इन गार जे दर जे अंदर घिड़ण जो ज़िक्र, गार में रहण जो ज़िक्र, इन सफ़र जो ज़िक्र, इन जॻह ते अल्लाह ताला फरमायो। रब करीम फरमायो थानियत नईन इज़ हुमा फिल गार, बिन मझां पियो जेॾीमहिल चवे पियो पंहिंजे पहिरें यार खे ला तहज़न, घबराए न, दिलगीर न थी, दिल जाए रख, इन्नल्लाह माना, असांजो अल्लाह असां सां गॾु आहे। सुभान अल्लाह। ध्यान कयो त मां ॻाल्हि हिकिड़ी सम्झायां। ला तहज़न, काफ़िर आया पेरा खणी गार जे दर ते बीठा। हज़रत अबू बकर अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, जीअं हे न कंध हेठि कंदा, पेर हेठि रुगो हीअं मुंडी कंदा न, तॾहिं बि असांखे ॾिसी वठंदा। या रसूल अल्लाह दर ते बीठा आहिनि, ए मुंहिंजा हबीब, दुश्मन आहिनि, वेरी आहिनि, ओ मुंहिंजा आका, जान वञण जो ख़तरो आहे, ओ मुंहिंजा महबूब, मूंखे ख़ौफ़ थो थिए, मूंखे गम थो थिए, मूंखे भउ थो थिए, मतां इहे दुश्मन तोखे ईज़ाउ न ॾियनि, मतां तोखे का तकलीफ़ न ॾियनि। अबू बकर जो घबराइणो हुयो, अबू बकर जो महबूब खे अर्ज़ करणो हुयो। आसमाननि तां जिब्रील खे हुकुम मिलियो, ओ जिब्रील तकड़ो वञ, मुंहिंजे महबूब खे ॿुधाए त अबू बकर खे चवे, ओ अबू बकर तूं कंहिं आम माण्हूअ सां नहीं, कंहिं दुनिया वारे सां नहीं, कंहिं आम माण्हूअ सां नहीं, तूं गॾु उन सां ई जेको काइनात जो सरदार आहे, अल्लाह जो महबूब आहे। हे ओ महबूब आहे जो हले त हलण क़ुरान थे, निहारे त निहारण क़ुरान थे, जे ॾिसे त ॾिसण क़ुरान थे, जंहिंजी ज़ात अल्लाह जी महबूब, जेका शख्सियत अल्लाह जी पसंदीदा हुआ, हीअ ज़ात उहा ज़ात आहे जंहिंजो पाछो रब खे पसंद न थियो, जंहिंजो पाछो रब पसंद करण न फरमायो, जंहिंजी ज़ात खे रब बग़ैर पाछे जे बणायो, जंहिंजो मट मिसल काइनात में रब न कयो। हाणे महबूब तूं चईसि त ओ अबू बकर घबराए न, असांजो अल्लाह असां सां गॾु आहे। सुभान अल्लाह। पुट, हिकिड़ो हूंदो आहे गम, हिकिड़ो हूंदो आहे डपु। थोरो ध्यान सां ॿुधो त मां ॿुधायां, गम ऐं डप में फ़र्क़ु आहे। हिकिड़ो डपु आहे, डपु थींदो आहे पंहिंजी जान जो, अदा इहो नांग आहे मथां डंग न हणी विझे, अदा पत्थर आहे मथां को दुश्मन मूंखे हणी न विझे,
अरे मूंखे हीअ मामलो न थिए, बीमारी न थिए, बुखार न थिए, मूंखे हे मसलो न थिए, हे मामलो न थिए। इनखे सरबा डप कंहिं शइ जो पंहिंजी जान में जॾहिं अचे तॾहिं डप थींदो आहे। जॾहिं ॿी कंहिं ज़ात जो मुंहिंजो बचिड़ो आहे, यार मतां हिनखे दुश्मन कुझु करे न विझनि, मुंहिंजो बच्चो आहे, मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो भाउ आहे, हिनखे मतां केरु ईज़ाउ न हुजे। राति जे टाइम ते निकितो, सॼी राति अबो वेठो रहियो त मुंहिंजो बच्चो अञा अलाए छो न आयो। जॾहिं ॿिए कंहिंजो डपु थिए उनखे सरबो आहे ग़म। जॾहिं पंहिंजो थिए तॾहिं थींदो आहे डपु। हज़रत अबू बकर ला रब फरमायो त ला तहज़न, ओ अबू बकर तूं जेको ग़म थो करी, हुज़्न थो करी, इहो हुज़्न अबू बकर जो पंहिंजे लाइ न हुयो बल्कि मदीने वारे साईं जे लाइ हुयो। अबू बकर जॾहिं महबूब जी जान, महबूब जे सिर खे प्यारो रखियो तॾहिं रब फरमायो त ओ अबू बकर तो दिल मुंहिंजे महबूब सां लाती आहे, हाणे तोखे महबूब सां अहिड़ो थो गंढियां जो काइनात में वरी को माउ जो पुट तोखे मुंहिंजे महबूब खां धार न करे सघंदो। अबू बकर जी मोहब्बत जो सिलो, अबू बकर जे इश्क जो सिलो, अबू बकर जे कांठापे जो सिलो रब तड़े खड़े अहिड़ो ॾिनो जो अबू बकर खे मदीने वारे साईं फरमायो ला तहज़न इन्नल्लाह मअना। ओ अबू बकर असां जो अल्लाह असां सां गॾु आहे। महबूब ईअं चवंदा त मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे। अबू बकर घबराए न, जो अल्लाह मूसा गॾु आहे, बल्कि अल्लाह जे हबीब फरमायो अबू बकर घबराए न, जेको मुंहिंजो रब आहे सो तुंहिंजो रब आहे, जेको मूसां गॾु आहे उहो तोसां गॾु आहे। तूं मूसां गॾु ई मुंहिंजी मड़ियत में ई, मुंहिंजे ॻाढापे में ई, हाणे तोखे अल्लाह मूसां अहिड़ो जोड़ियो आहे जो काइनात में ॿियो को बि तोखे धार न करे सघंदो। जे दुनिया में आयूं त मूसां ई, जे मज़ार में वेंदुसि त मूसां ई, महशर में उथंदुसि त मूसां ई, जन्नत में वेंदुसि त मूसां ई। इन्नल्लाह मअना, जो अल्लाह ॻंढापो ॻंढियो आहे, हाणे क़यामत ताईं इन ॻंढापे खे धार करण वारो को ॼायो ई कोन्हे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अहिड़ो ॻंढापो अबू बकर खे इन मोहब्बत जे सिले में मिलियो। मोहब्बत त अबू बकर रखी न, कमाल जी मोहब्बत आहे। नांग टंग तो हणे पर अबू बकर जी ज़ुबान तां उफ बि नथो थिए। इन सफ़र में हज़रत अबू बकर सिद्दीक महबूब सां गॾु थो हले। पोइ केॾी महिल अबू बकर महबूब जे अॻियां थो थिए, केॾी महिल पोएं पासे खां थो अचे, केॾी महिल साॼे पासे थो अचे, केॾी महिल खाॿे पासे थो अचे। मदीने वारे साईं फरमाइस अबू बकर के हिकिड़े पासे खां थी हल न, केॾी महिल अॻियां थो अचे, केॾी महिल पुठियां, मामलो छा आहे? अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, मुंहिंजी दिल में ख्याल थो अचे मतां दुश्मन अॻियां न बीठो हुजे, जेकॾहिं अॻियां हुजे त अॻियां अबू बकर जो सीनो आहे, अबू बकर खे तकलीफ़ अचे तो महबूब खे कोई इज़ाउ न अचे। पोयां हिन लाइ थो अचां त मतां को दुश्मन पोयां खां घात हणे, पोयां खां हमलो करे, पोयां घात हणी हमलो करे। अबू बकर अव्वल हुजे तोखे इज़ाउ बाद में अचे, तोखे तकलीफ़ न अचे। सुभान अल्लाह। सिर यार दा नज़राना ले यार दे कोल आवे, महबूब दी मर्जी गल लावे या ठुकरावे, ओ जन्नत दी नहीं ख्वाहिश ए मेरे खुदा मैनू महबूब दे कदमां ते मेरी जान निकल जावे। सुभान अल्लाह। ॿी ॻाल्हि सम्झाइण जी आहे। इन आयत में हिकिड़ी बुज़ुर्गनि, अल्लाह वारनि, मुफ़स्सिरनि, मुहद्दिसनि, आलिमनि हिकिड़ो अजीब नुक्तो बयान फरमायो आहे।
बुजुर्गनि फरमायो त मदीने वारे साईं 3 ॾींहं 3 रातियूं गारे सोर में गुज़ारियूं। हाणे जे माण्हू चवे त मदीने वारो साईं दुश्मननि जे खौफ़ खां, दुश्मननि जे डप खां गार में लिको। मदीने वारे साईं जिन महिल गार मां उसरिया हा, अॻिते निकिता हा त हिकिड़ो काफ़र महबूबनि जे पोयां आयो। काफ़र महबूबनि सां जे पोयां आयो, महबूबनि जो पीछो करे जिन महिल महबूबनि जे वेझो पहुतो त मदीने वारे साईं उनखे सुराका नालो हुयुसि। हीअं महबूबनि नज़र फरमाए हीअं ॾिठुसि त उहो घोड़े सूधो ज़मीन में अंदरि हलियो वियो। जिन महिल अंदरि वियो त ॿाहूं ॿधई, साईं मूंखे माफ़ी ॾियो, मूं तौबा कई। वरी साईं दुआ फरमाई त ॿाहिरि निकितो। वरी अॻिते हलिया त वरी पोयां पीछो कई। वरी साईं सिर्फ़ु नज़र कई त घोड़े सूधो हेठि हलियो। 3 दफ़ा ईअं थियो। चौथे दफ़े साईं करीमन फरमाए त सुराका तुंहिंजे हथ में त मां किसरा जा कंगण थो ॾिसां, तूं छाजे लाइ तो मुंहिंजो पीछो करी? पोइ जेॾी महिल किसरा केसर जे मथां मुस्लमाननि फतह कई, इन किसरा जा कंगण आया हा न मदीने में, त हज़रत उमर साईं फरमाए त इन सुराका के वठी अचो त मुंहिंजे महबूब फरमायो इनखे कंगण पातल आहिनि, सो अॼु मां उमर इनखे महबूब जो चवण सच कयो। उहे कंगण हज़रत उमर पाराया मदीने वारे साईं जी ज़बान सची। सुभान अल्लाह। महबूब जी नज़र सां दुश्मन ज़मीन में पिया गरक थियनि। 3 ॾींहं 3 रातियूं छाजे लाइ रहिया? बुज़ुर्गनि फरमायो त मदीने वारे साईं 3 ॾींहं 3 रातियूं अबू बकर खे पाण सां गॾु रहाए पंहिंजो फैज़ अबू बकर खे अता फरमायो। ध्यान सां ॿुधजो। मदीने वारे साईं खां बाद में जिन महिल महबूबन करीमन जो विसाल थियो, इस्लाम जे मथां वॾो ॾुखियो वक़्तु आयो। हज़रत अमीर उमर जी हुकूमत हर कंहिंखे ख़बर आहे त अमीर उमर साईं हेतिरी फतह कई, हे फतह जा झंडा गाड़िया। अबू उमर साईं जा लश्कर केसर बि पहुता, किसरा बि पहुता, ईरान बि पहुता, चीन बि पहुता, हेॾे अफ्रीका ताईं उमर साईं जा लश्कर पहुता। घणो कुझु फतह थियो, पर उमर जी फतह बि अबू बकर जे सदके थी। जेॾी महिल मदीने वारे साईं जो विसाल थियो, मुस्लमाननि में धड़ाबंदी थी वई। हिकिड़ा माण्हू चवनि पिया त असां ज़कात न ॾींदासीं। हिकिड़ा माण्हू उन्हनि जेके नवां मुस्लमान थिया, उन्हनि चयो त माअज़ल्लाह नबी वफ़ात करे वियो, हाणे बसि असां बि दीन छॾे ॾिनोसीं। उहे मुर्तद थी हलिया। हिकिड़नि ज़कात जो इनकार कयो, कंहिं कहिड़ी शइ जो इनकार कयो। दुश्मन साम्हूं खां प्यार थिया वेठा त मुहम्मद मीर जी वफ़ात खां बाद में मुस्लमाननि ते हमलो कंदासीं, तहस नहस ख़तम करे छॾींदासीं। जेॾी महिल अबू बकर आयो, अबू बकर जेको 3 ॾींहं 3 रातियूं महबूब सां गॾु रहियो हो न, उनजो फैज़ जो ज़ुहूर उन महल थियो जेॾी महिल अबू बकर पंहिंजे तख़्त ते वेठो, खिलाफ़त ते वेठो, मुहम्मदी मसनद ते वेठो। जेॾी महिल अबू बकर मसनद ते वेठो त उहो जेके ज़कात न पिया ॾियनि, उन्हनि खे फरमाई त जेका रसूलुल्लाह जे दौर में तव्हां रसी बि ज़कात में ॾींदा हुयो, जे अॼु न ॾींदो त मां अबू बकर तव्हां न जहिड़ो कंदुसि, मुंहिंजो लश्कर तव्हां ते ईंदो। केसर ऐं किसरा जे साम्हूं हज़रत उसामा जी क़यादत में लश्कर मोकिले ॾिनई। उन्हनि ॾिठो त हे मुस्लमान असां सम्झोसीं त घटि थी विया हूंदा, घटिजी विया हूंदा। हज़रत अबू बकर जी दानाई हुई, वॾनि वॾनि दुश्मननि खे लश्कर मोकिले। डप अहिड़ो थियो जो उहे अचण त ठहियो, पर जेके अंदरि वेठा न उहे बि पोइ ते हटी वञी दुश्मननि सां मिले। इस्लाम में हिकिड़ो नओं रूह अबू बकर सिद्दीक़ जे ज़रिए अल्लाह फूकियो। इहो फैज़ हुयो गारे सौर जे 3 ॾींहं 3 रातियुनि में। अबू बकर सिद्दीक़ जेको 1.5 साल 1.25 साल जेको हुकूमत फरमाई, उन हुकूमत में अहिड़ो त अबू बकर सिद्दीक़ खिलाफत में कम कयो जो पोयां हज़रत उमर साईं आयो, हज़रत अमीर उस्मान साईं आयो, हज़रत मौलाए कायनात आयो, हज़रत इमाम हसन आयो। इन्हनि जूं फुतूहातूं थींदियूं रहियूं, जेके बि कम थींदा रहिया, सभु जो सभु रस्तो ठाहिण वारो अबू बकर सिद्दीक़ बणिजी वियो।
सुभान अल्लाह। अबू बकर सिद्दीक जो इहो दर्जो मदीने वारे जी मोहब्बत जे करे। कायनात में हर माण्हू जी कंहिं न कंहिं सां मोहब्बत आहे, पर अबू बकर मदीने वारे साईं सां अहिड़ी त मोहब्बत रखी जो उम्मत वारनि जे लाइ सबक थी वियो त नबीअ सां जे मोहब्बत रखणी आहे त अबू बकर जहिड़ी मोहब्बत। असां कलमो पढ़ूं था, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, कलमो पढ़ूं था, मदीने वारे साईं ते ईमान आणियूं था, पर निमाज़ असांखे पसंदि न आहे। बांग जो आवाज़ अचे थो, हय्या अल सलाह हय्या अल फलाह, अचो निमाज़ ते, अचो छुटकारे ते, बांग बि ॿुधूं था, मस्जिद में हाज़िर नथा थियूं। मस्जिदूं ख़ाली आहिनि, मस्जिदूं गैर आबाद आहिनि। 10,000 जो पाड़ो आहे, 100 माण्हू मस्जिद में हाज़िर नथा थियनि। 5 लख जो शहर आबाद आहे, हर मस्जिद में 5 माण्हू मुश्किल सां नज़र था अचनि। छो जो असांजी मोहब्बत दुनिया सां आहे। अबू बकर सिद्दीक सबक सेखारियो, जंहिंजी दिल में मदीने वारे जी मोहब्बत हूंदी आहे न, उहो मस्जिद खे कीअं आबाद कंदो। अबू बकर कीअं ॿुधायो जो हिकिड़े ॾींहुं मुंहिंजा महबूब, मुंहिंजा लजपाल नबी निकिता, हिकिड़े हंधि कंहिं मेहराब खां लंघिया त को शख्स निमाज़ पियो पढ़े। जेॾीमहिल महबूब आया त उहो निमाज़ पढ़ण वारो अबू बकर सिद्दीक। साईं सुबुह जे टाइम ते फरमाए त अबू बकर मूं राति तुंहिंजी निमाज़ ॿुधी, तो क़ुरान बि पढ़ियो, मूंखे ॾाढो तुंहिंजो क़ुरान पसंदि आयो। साईं करीमन खे अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, ख़बर हुजे हा त तव्हां मुंहिंजे क़ुरान खे ॿुधो था, मां ॾाढो भलो क़ुरान करे पढ़ां। सुभान अल्लाह। तारीख़ जा किताब, सीरत जा किताब था लिखनि त अबू बकर जे घर जो दरवाज़ो मुहम्मद अमीर जे घर जो दरवाज़ो बिल्कुलु आमो साम्हूं आहे। राति थींदी, सभु को सुम्ही पवंदो, अबू बकर पंहिंजे घर जे दरवाज़े ते बीहंदो, मुहम्मद मुस्तफ़ा जे दर में दीदूं रलाए बीहंदो। केॾी महिल मदीने वारो साईं हर रोज़ सुबुह जो जेॾी महिल महबूब पंहिंजी हवेली मां निकिरंदा आहिनि, सभिनी खां अव्वल मदीने वारे साईं जी अबू बकर ते नज़र पवंदी आहे, अबू बकर जी नज़र मदीने वारे साईं ते पवंदी। सुभान अल्लाह। सीरत जा किताब लिखनि था त मदीने वारे साईं जॾहिं बि अबू बकर खे ॾिठो त मुस्कुराईंदा हुआ। अबू बकर जॾहिं बि महबूब खे ॾिसंदो मुस्कुराईंदो। इन मुश्कण जो, मुरकण जो आख़िर ताईं कंहिंखे राज़ जी परूड़ न पई त महबूब खिलनि छो था, अबू बकर खिले छो। इहा मोहब्बत हुई, जंहिं मोहब्बत मदीने वारे साईं जी चाहत में अबू बकर खे महबूब सां गॾु अॼु मज़ार में सुम्हारियो। मुंहिंजा मिठा, मुंहिंजा अब्दा, अॼु बि असांजे लाइ वक़्तु आहे त पंहिंजे नबीअ सां मोहब्बत रखूं, पंहिंजे नबीअ सां चाहत रखूं। असांजी हयाती अदा ईअं गुज़री वेंदी। जेके पसा आहिनि न, हीअं बि ज़िंदगी गुज़री वेंदी, हूअं बि ज़िंदगी गुज़री वेंदी। ज़िंदगी गुज़ारियो त अबू बकर सिद्दीक वांगुरु। अबू बकर खां पुछो वियो त साईं, भला तोखे दुनिया में का शइ वणी? अर्ज़ कई, या अमीरुल मोमिनीन, तव्हांखे का चीज़ दुनिया में पसंदि आई आहे? हज़रत अबू बकर सिद्दीक फरमायो, हाओ, मुंहिंजी दिल जी ख़्वाहिश 3 शयूं। पुछनि साईं कहिड़ियूं? कि न्याणी मुंहिंजी हुजे निकाह मुहम्मद अमीर जे में, पैसो मुंहिंजो हुजे, ख़र्चण वारो मुहम्मद मिठो हुजे। सुभान अल्लाह। कायनात में अबू बकर करे ॾेखारियो। हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जो जंग जे लाइ मदीने वारे साईं फरमायो त आहे को जेको अलाह जे रस्ते में ख़ैरात करे। असहाबी विया, हर को पंहिंजी पंहिंजी बसात मुताबिक माल खणी आया, मिल्कियत खणी आया, को कत्ल खणी आयो, को घर जो सामान खणी आयो। हज़रत अमीर उमर चयो त अॼु मां अबू बकर खां गोए खणंदुसि। हज़रत अमीर उमर घर वियो, घर जे सॼे सामान खे गॾु करे अधु सामान महबूब जे आॾो अचे रखी। थोरी देरि गुज़री, सॼे असहाबनि जूं दीदूं दरवाज़े में हुयूं त हाणे ॾिसूं अबू बकर छा थो आणे। देर न गुज़री, अबू बकर आयो त ॿोरीअ जो लिबास पातल हुयुसि,
ऐं घर खे ॿुहारी ॾेई सभ जा सभ महबूब जे आॾो अचे रखी। साईं करीमन फरमाए अबू बकर पोयां घर जे लाइ छा रखे आयो आहीं, घर वारनि लाइ छा छॾे आयो आहीं? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, अल्लाह ऐं उन जे रसूल जो नालो छॾे आयो आहियां, बाक़ी सभु तुंहिंजे आॾो आयो। समझो था अबू बकर जी मोहब्बत इहा हुई जो पंहिंजी जिंद जान महबूब ते घोर करे छॾी। मुंहिंजा मिठा, हाणे तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ इहो सबक़ आहे त पंहिंजे नबीअ सां वफ़ादार थियूं। नबीअ जी मोहब्बत इहा आहे त नबीअ जो फरमान मञूं न, मस्जिद खे आबाद कयूं। साईं करीमन फरमाए निमाज़ मुंहिंजे अखियुनि जी थधाण। हाणे निमाज़ नबीअ जे अखियुनि जी थधाण, असांजो इश्क महबूब सां हुआ, पर निमाज़ न पढ़ूं, मस्जिद ॾे पंध न कयूं। इहा कहिड़ी मोहब्बत सरबी, इहा कहिड़ी उल्फत सरबी, इहो कहिड़ो मुस्लमान आहे जेको पंहिंजे नबीअ जो फरमान न मञे। मुंहिंजा अदा नशा असां कयूं, ग़लत कम असां कयूं, ज़िनाऊं, शराब, जुआ, कहिड़ा गुनाह जा कम आहिनि जेके असां में न आहिनि। व्याज जी वबा असां में अची चुकी आहे। घर घर व्याज जा अॾा खुली पिया आहिनि। व्याज आम थी वियो आहे। माण्हू व्याज खे का गुनाह नथा सम्झनि। साईं था फरमाइनि, मुंहिंजा करीम नबी था फरमाइनि, व्याज जो हिकिड़ो रुपयो एॾो त बुछड़ो आहे, एॾो त ख़राब आहे जो इन हिकिड़े रुपए जो गुनाह जो महबूबन मिसाल ॾींदे फरमायो आहे, बैतुल्लाह जे अंदर माउ जीजल सां माण्हू ज़िना करे केॾो वॾो गुनाह आहे। बैतुल्लाह जे अंदर अम्मा जीजा सां, पंहिंजी जीजल अमड़ सां माण्हू ज़िना करे केॾो वॾो गुनाह आहे। 70 दफ़ा इन गुनाह खां बि वधीक व्याज जो हिकिड़ो रुपयो बदतरीन आहे। घर घर में व्याज थी वियो आहे, शराब आम थी वियो, जुआ आम थी। असांजा नौजवान नंढा नींगर नशे में लाहे काहे पिया। असांजी इहा कमज़रफ़ी आहे न, असांजी कम अकली आहे न, जो असां पंहिंजे औलाद खे संभालियूं नथा। असां पंहिंजे बच्चनि खे मदीने वारे साईं जी मोहब्बत सेखारियूं नथा। मदीने वारे साईं फरमायो, तव्हांजे मथां लाज़िम आहे पंहिंजे औलाद खे 2 शयूं सेखारियो। हिकिड़ो मूं मुहम्मद जी मोहब्बत सेखारियो, मुंहिंजे बचड़नि अहले बैतनि जी मोहब्बत सेखारियो, ॿियो क़ुरान जी मोहब्बत सेखारियो। हाणे ॿुधायो, असां पंहिंजे बचड़नि खे ॿियो त घणो कुझु सेखारियो आहे, असां पंहिंजे नबीअ जो दीन केतिरो सेखारियो। त नुक़सान इहो आहे जो गैरनि असांजे बच्चनि खे अहिड़ी दलदल में धसे छॾियो आहे जो उन मां निकिरी नथा सघनि, ॿाहिरि नथा अची सघनि। मुंहिंजा मिठा, अॼु वक़्तु आहे त असां पंहिंजे नबीअ सां ईअं मोहब्बत कयूं जीअं अबू बकर सिद्दीक़ कयो। नबीअ जो हर फरमान पंहिंजे अखियुनि ते रखूं, नबीअ जे हर फरमान खे अखियूं पूरे अमल कयूं। जॾहिं नबीअ सां वफ़ादार थींदासीं, पंहिंजे करीम नबीअ जा फरमा बरदार थींदासीं, तॾहिं हीअ बि दुनिया हली, हूअ बि दुनिया हली। अलाह मुंहिंजो चवणु, अव्हांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। اللهم صل وسلم وبارك على حبيبنا ومولانا محمد وعلى آله وصحبه أجمعين. يا